वालेकुम नाज़रीन इवनिंग स्पेशल सां गॾु आऊं ऐं तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई ऐं आऊं आहियां नाज़रीन इवनिंग स्पेशल जो मेज़बान शहज़ाद अली गांगरो। नाज़रीन असांजो इहो प्रोग्राम पेश थींदो हर अंगारे खां अरबा शाम जो 4 खां 6 वॻे ताईं जंहिंमें अव्हां असांखे लाइव कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह हिकु नयो टैलेंट हूंदो आहे त शहज़ाद अॼु असांजे प्रोग्राम में जेको टैलेंट आहे थोरो मुख़्तलिफ़ क़िस्म जो बि आहे। बिल्कुल बिल्कुल यानी असांजी कोशिश हूंदी आहे त इवनिंग स्पेशल में हर प्रोग्राम में असांजी कोशिश हूंदी आहे त ॿ गेस्ट असांजा ख़ूबसूरत गेस्ट मौजूदु हुजनि जिन सां असां गुफ्तगू कंदा आहियूं। ऐं अॼु बि असांजे प्रोग्राम इवनिंग स्पेशल में ॿ मुख़्तलिफ़ फील्ड सां रिलेटेड अॼु असांजा गेस्ट आहिनि जिन सां असां गुफ्तगू कंदासीं, मुख़्तलिफ़ फील्ड सां वाबस्तगी रखनि था। पहिरीं जेकी असांजी ख़ूबसूरत गेस्ट आहे असांजी उहा आहे सबा ज़हूर। पाण मार्शल आर्ट्स जे फील्ड सां रिलेटेड आहिनि, उन्हनि सां वधीक गुफ्तगू कंदासीं त असांखे पंहिंजी फील्ड जे हवाले सां असांखां छा थियूं असांखे ॿुधाइनि, कहिड़ी फील्ड सां रिलेटेड आहिनि। ऐं ॿियो जेको असांजो गेस्ट आहे सिंध जो सुरीलो फ़नकार आहे, पाण उमरकोट ज़िले सां वाबस्तगी रखनि था। ऐं उमरकोट जे हवाले सां तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदा वञो त उमरकोट शहर जेको तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो शहर आहे, तारीख़ी शहर आहे। उते जो हिकिड़ो सिंध जो सुरीलो फ़नकार उस्ताद शफ़ी फ़कीर, उस्ताद शफ़ी फ़कीर जो पाण शागिर्द आहे। जावेद फ़कीर तव्हांजी बि सभ खां पहिरीं वॾी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजी मसरूफ़ घड़ियुनि मां वक़्तु कढी अॼु इवनिंग स्पेशल जे हिन प्रोग्राम ख़ूबसूरत प्रोग्राम में अॼु असां सां गॾु आहियो। जी अच्छा सबा साहिबा तव्हांखे त सभ खां पहिरीं भली कार सां प्रोग्राम में आहियो। ॿियो तव्हां खां पुछंदी हलां त मार्शल आर्ट्स इहो छा आहे? वालेकुम सलाम अदी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे इनवाइट कयो अॼु जे हिन प्रोग्राम में। मार्शल आर्ट्स में डिफरेंट क़िस्म जूं फाइटिंग वारियूं गेम्स हूंदियूं आहिनि बेसिकली। उन में ईअं हूंदो आहे बॉक्सिंग बि हूंदी आहे, जूडो बि हूंदी आहे, तव्हांजी टाइक्वांडो में बि हूंदी आहे। उन में इहो हूंदो आहे त जीअं असांजो मल्ल ऐं मलाखड़ो वारी गेम हूंदी आहे, अहिड़े क़िस्म सां ही फाइटिंग्स जूं गेम आहिनि। हिननि में पोइ फाइटिंग डिफरेंट तरीक़े सां थींदी आहे। टाइक्वांडो में असां रुगो किक्स खे अलाउ कंदा आहियूं, जंहिंमें तव्हां किक हणी करे फाइटिंग कंदा आहियो। किक बॉक्सिंग में तव्हांजा पंचिस बि अलाउ हूंदा आहिनि, तव्हांजी किक बि अलाउ हूंदी आहे। जूडो में वरी तव्हांखे उहो ई मलाखड़े वांगुरु पकिड़े करे किराइणो हूंदो आहे बंदे खे, ऐं अगरि तव्हां 1 सेकेंड ते हुनखे किराए बिठा थी तव्हांजो जूडो थी वई। त मार्शल आर्ट्स बेसिकली असांजे जेके डिफेंस वारियूं जेके गेम्स आहिनि न उहे आहिनि। सही। पोइ तव्हां कहिड़ी फील्ड सां रिलेटेड आहियो, माना हिन में कहिड़ी मदद शइ तव्हां कंदा आहियो जीअं तव्हां मुख़्तलिफ़ असांखे गेम्स वग़ैरह ॿुधायूं आहिनि? मुंहिंजी बेसिकली किक बॉक्सिंग आहे। किक बॉक्सिंग में मां 2 दफ़ा नेशनल विन करे चुकी आहियां, सिल्वर मेडलिस्ट रही आहियां। ऐं किक बॉक्सिंग मुंहिंजे लाइ इन करे ज़रूरी आहे, या मां इन करे किक बॉक्सिंग सिलेक्ट कई छो जो इनमें सिर्फ़ु फाइट न करणी हूंदी, इनमें तव्हांखे सेल्फ डिफेंस जो वधीक केयर करिणो पवंदो आहे। त अॼु जी सोसाइटी में असांजा जेके मसइला मसाइल आहिनि छोकिरियुनि सां, उहो बि वॾो मसइलो इहो आहे त डिफेंस करणु असांखे ज़रूरी आहे। त अॼु के दौर में असां जेके न्याणियुनि खे ॾिसूं था घणो उहे मेडिकल लाइ माना मेडिकल जॉइन कंदियूं आहिनि, ॿिया काफ़ी शोबा आहिनि, टीचिंग आहे। पर तव्हां हिकिड़ो माना सभ खां मुख़्तलिफ़ जेको माना चइजे त सख़्तु बि आहे, हिकिड़ो हार्ड वर्क आहे मार्शल आर्ट्स, ॾाढो ॾुखियो आहे, पर तव्हां हिन शोबे में छो वियो? बेसिकली मां जीअं तव्हांखे ॿुधायो त ही डिफेंस आहे असल में। अॼु जी असांजी सोसाइटी जो जीअं अलमियो रहियो आहे त छोकिरी पंहिंजे पाण खे डिफेंस करण लाइ कंहिंखे न कंहिंजी सपोर्ट हुनखे खपे। त हाणे नीड पइजी वई आहे त हाणे पंहिंजे पाण खे पाण स्ट्रॉन्ग करिणो आहे। जॾहिं पाण खे स्ट्रॉन्ग करिणो आहे, जीअं तव्हां चओ था त छोकिरियूं मेडिकल खां तालुक़ु रखनि पियूं, इंजीनियरिंग खां तालुक़ु रखनि पियूं, त मां बि हीअं इंग्लिश शोबे सां वाबस्तगी आहे मुंहिंजी, पर मां स्पोर्ट्स में इन करे आयमि छो जो इहो मुंहिंजी पंहिंजी जेका आहे न मतिलबु मूंखे नीड आहे सेल्फ डिफेंस लाइ, त इहो मुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी इन करे आहे। तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं जेको बि तव्हां सां गॾु फाइटर हूंदो आहे, तव्हां उनजी किक बि हणंदा आहियो, किक लॻंदी बि आहे, पोइ कॾहिं बुरो लॻंदो आहे? न आहे लॻंदो। फाइटिंग में मतिलबु इहो हूंदो आहे तव्हांखे एतिरो अग्रेसिव थियणो पवंदो आहे, छो जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां फाइट करे रहिया आहियो, ऐं फाइट जो मक़सदु इहो हूंदो आहे तव्हांखे डिफेंड करिणो आहे पंहिंजे पाण खे, ऐं पंहिंजे पाण खे विन कराइणो आहे न, जीतणो आहे बेसिकली। त तव्हां उहो मिस नथा करे सघो, तव्हां कॾहिं बि बुरी माइंड इहो ठहियल हूंदो मूंखे बस खटणी आहे रांदि। अच्छा सबा थोरो फैमिली जे बारे में ॿुधायो, फैमिली बैकग्राउंड जे बारे में, छा उन्हनि में बि को मार्शल आर्ट्स में आहे या सिर्फ़ु तव्हां इहो तव्हांखे डिस्करेज कयो, अलाउ कयो, तव्हां भले कयो? मैम मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मां पंहिंजे पूरे ॻोठ जी वाहिद छोकिरी आहियां जेको यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ां बि पई, ऐं मां स्पोर्ट्स में बि आहियां। उन खां अलावा असांजे मतिलबु पूरे खानदान में स्पोर्ट्स जो को रीत रिवाज न आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे जो हीअ ॿुधाए बि त ॻोठ में सिर्फ़ु हिकिड़ी वाहिद आहियां। तव्हांजो बेसिकली ॻोठ कहिड़ो आहे? मुंहिंजो घोटकी में आहे, ॾिनो मके जे नाले सां ॻोठ। अच्छा, हाणे तव्हां उते तव्हांजी रिहाइश बि उते आहे? रिहाइश हाणे मुंहिंजी कासमाबाद में आहे। तमामु माशाल्लाह, पढ़ाई जे करे मां हिते शिफ्ट थियमि। तमामु फेबुलस, थैंक यू। मतिलबु सुठी ॻाल्हि आहे न, असांजी सिंध जूं औरतूं जेके आहिनि हाणे पाण खे मज़बूत थियूं कनि, ऐं उहो ॻोठ जे हिकिड़े सिटी ऐं ॻोठ मां माना तालुक़ु रखंदड़ जेको पाण खे
घोट के जड़े इलाइके मां तालुक असल रखंदड़ में इन ॻाल्हि आहे न, ॾिसो जेके इंसान जदोजहद कनि था, मेहनत कनि था, उहे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते ज़रूर पहुचनि ज़रूर था। पहुचनि ऐं था, तव्हांजी मतिलबु मेहनत खे जस हुजे जो तव्हां एतिरी मेहनत कयो था, हिन फील्ड में अचो आया आहियो ऐं कमु करे रहिया आहियो हिन वक़्तु। हाँ तमाम मजबूत लेडी है। ऐं औरतूं वैसे भी मजबूत हूंदियूं आहिनि। बेसिकली ये मुझे अम्मी जी मतलब मेहनत है जो मतलब हर एनी मुझे फील्ड मुझे में ख्याल में पंहिंजे एनी पाण मूंखे खे ॾिसी इहा वञणु। ॻाल्हि पे कह रहे हैं ना, है ना? Exactly. माना मर्द कमज़ोर हूंदा, इहा ॻाल्हि न आहे बिल्कुलु कमज़ोर न आहिनि हूंदा पर छोकिरियूं एक्टिव हूंदियूं आहिनि। सही। अच्छा जावेद, तव्हां ॿुधायो, तव्हांखे सभ खां पहिरीं त तव्हांखे इवनिंग स्पेशल में दिलि जी गहराइनि सां भलीकार। महिरबानी हिते अची कीअं पिया महसूसु कयो? तमामु सुठो महसूसु कयो। तमामु सुठो महसूसु पिया कयो। रागदारी जे हवाले सां असांखे ॿुधायो, तव्हां बेसिकली असुल किथे जा आहियो? आऊं असुल न्यूछोर जो आहियां। सही। उमरकोट ज़िलो आहे असांजो। उमरकोट ज़िले खां। ऐं हाणे हिते सिटीज़न में हिते जावेद, इहो तव्हांजो शौक़ु कॾहिं पैदा थियो? घणो टाइम थियो तव्हांखे हिन फील्ड में? मूं ईअं त पढ़ाई जे दौरान माना 14 किसिया वग़ैरह में थोरो इहो हूंदो। हा, जेके इवेंट्स वग़ैरह थींदा आहिनि। पर हिकिड़ी सिखिया जे हवाले सां उस्ताद खां 2010 खां स्टार्ट अच्छा। आहे। तव्हांजो उस्ताद शफ़ी फ़कीर मुंहिंजो। शफ़ी फ़कीर। शफ़ी फ़कीर खां बाक़ाइदे सिखिया वरिती आहे। ऐं मतिलबु अॼु ताईं सिलसिलो जारी आहे? अञा ताईं जारी आहे। ऐं अञा ताईं अच्छा जावेद, पोइ तव्हांजी तालीम किथे पहुती? तइलीम मूं इंटर कई आहे। इंटर तव्हां कई आहे। अच्छा ॾिसो वञे जेके असां सिंगर्स हूंदा आहिनि उन जी तालीम में थोरो रुकावट थींदी आहे सिंगिंग जे करे, त पोइ अॻिते जो तव्हां छा सोचियो आहे? सिंगिंग के अलावा के बिज़नेस जो? न बस प्रोफेशनली प्रोफेशनली तव्हांखे इहो करिणो आहे। नाज़रीन, असांजी इहे कचहरियूं त जारी रहंदियूं, पर फन जो मुज़ाहिरो असांखे जावेद खां ॿुधणो आहे। उन जी ज़बानी कहिड़ो असांखे कलाम ॿुधाईंदो तव्हां? अयूब कोसे जा बोल आहिनि। माशाअल्लाह। बिस्मिल्लाह। चंड जो चमकण तो जहिड़ो नाहे, हीरे जो जरकण तो जहिड़ो नाहे, तोॾे निहारे सभु को थो मुरके, पर सभिनी जो मुरकण तो जहिड़ो नाहे। शाम थी आ दीप बारे पो हलूं, शाम थी आ दीप बारे पो हलूं, तरस थोरो हो निहारे पो हलूं, तरस थोरो हो निहारे पो हलूं। तरस थोरो चंड पियो भरे परियां, 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 याद हिकिड़ी खे सुमारे पो हलूं, याद हिकिड़ी खे सुमारे पो हलूं, तरस थोरो निहारे पो हलूं, तरस थोरो निहारे पो हलूं। तरस थोरो भले
मथे नेण नेणन में मिलाए वो हलो नेण नेणन में मिलाए वो हलो तरस थोरो निहारे वो हलो तरस थोरो हो निहारे पो हलो तरस थोरो हर घिटिया है उदास तरस थोरो हर घिटिया है उदास तरस थोरो हर घिटिया है उदास दिल वठी के लुढ़क हारे वो हलो दिल वठी के लुढ़क हारे वो हलो तरस थोरो वो निहारे वो हलो तरस थोरो वो निहारे वो हलो तमाम खूबसूरत तरस थोरो हू निहारे पोइ हलो। जबरदस्त नाज़रीन असांजी गुफ्तगू जारी आहे पर टाइम थियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ ॻाल्हि अॻिते वधायूं था वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में बिल्कुल अच्छा सबा तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजे ॻोठ मां जितां तव्हां बेसिकली तालुक रखो था उते नियाणियुनि में तव्हां वाहिद आहियो जेके तव्हां यूनिवर्सिटी भी कई आहे उन खां पोइ तव्हां मार्शल आर्ट्स में भी तव्हां शोबे में आया आहियो छा ॿियनि नियाणियुनि ते जा मतिलबु अॼोके दौर में भी नियाणियुनि ते छा पाबंदी आहे पढ़ाई ते अदी हाणे जेको आहे न मतिलबु ॾींहों ॾींहुं मतिलबु वक़्तु चेंज पियो थींदो वञे हाणे माण्हू निकिरनि पिया हू बि कोशिशि कनि पिया ॿियनि जे नियाणियुनि खे ॾिसी त बाबा ही छोकिरियूं जॾहिं अॻिते वधनि पियूं त असां बि पंहिंजी नियाणियुनि खे उहो हक़ ॾियूं जेको बेसिकली हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो आहे त इल्मु पिराइण हर इंसान जो बुनियादी हक़ आहे ऐं इल्मु सां ई मतिलबु असां सुञाता वञूं था छो जो जेसिताईं असां वटि इल्मु न ईंदो तेसिताईं असां वटि को बि शऊर न ईंदो असां किथे बि पुजूं कहिड़ी बि ज़िंदगी जे शोबे में हुजूं त इहे शयूं त मतिलबु बेसिकली असांखे इस्लाम बि ॾिए थो त पोइ असां केरु आहियूं पाबंदी लॻाइण वारा इन करे उहे पेरेंट्स हाणे पंहिंजी नियाणियुनि खे कढी रहिया आहिनि अॻिते अच्छा सभु फैमिली में तव्हांखे माना पढ़ाईअ दौरान या जीअं तव्हां शोबे में आया आहियो कंहिं तव्हांखे इनकरेज कयो कंहिं तव्हांखे सपोर्ट कयो कंहिं सपोर्ट न कयो उन्हनि जे बारे में ॿुधायो के माना रुकावट आई तव्हांजी ज़िंदगी में बिल्कुलु स्पोर्ट्स मतिलबु मुंहिंजे लाइ हिकिड़ी अहिड़ी नई शइ हुई जेका मतिलबु मुंहिंजे शायदि ई कंहिं फैमिली मेंबर खे पसंदि हुजे त असांजी छोकिरी वञी स्पोर्ट वारी ड्रेस में वञी करे ग्राउंड ते बीहे स्पोर्ट्स खेॾे त बिल्कुलु मुंहिंजी पहिरीं स्टार्ट में अम्मी बि मना कंदी हुई बाबा बि कंदा हुआ पर जॾहिं ॾिसनि पिया त स्पोर्ट्स मूंखे हिकिड़ो मतिलबु सिधो रस्तो पियो ॾिए हिकिड़ो विज़न पियो ॾिए मूंखे हिकिड़ो गोल पियो ॾिए त मूंखे पंहिंजो रस्तो कीअं ठाहिणो आहे पंहिंजो कैरियर कीअं अॻिते वधाइणो आहे ऐं स्पोर्ट्स में ईअं बि न आहे तव्हां अची करे सिर्फ़ु रांदि था खेॾो न स्पोर्ट्स तव्हांखे कैरियर जो अपॉर्चुनिटीज़ पियो ॾिए स्पोर्ट्स तव्हांखे मेंटली फिज़िकली साइकोलॉजिकली हेल्दी थो रखे त पोइ तव्हां लाइ उहा शइ बुरी नथी थिए जॾहिं तव्हां उहो पेरेंट्स खे हितां खां मतिलबु उन्हनि खे सेटिस्फाई कयो था न त न स्पोर्ट्स किनी शइ न आहे तव्हां बि खेॾो तव्हांजे लाइ बि आहे स्पोर्ट्स रुगो मूं छोकिरी लाइ न आहे हीअ हर इंसान लाइ आहे असांखे छो डॉक्टर चवंदा आहिनि त एक्सरसाइज़ वञी कयो बेसिकली स्पोर्ट्स एक्सरसाइज़ ई आहे न असांखे उहो हर हिसाब सां फिट रखे थी त पोइ मां पंहिंजे पेरेंट्स खे उन ॻाल्हि ते मोटिवेट कयो उन्हनि खे मनायो ऐं स्पोर्ट्स में वञा भेनरी भाइर बि आहिनि उहे बि इन शोबे में आहिनि जा न को बि न सवाइ मूंखां न मां हुननि खे इलाही मोटिवेट कयो हाणे हुननि खे थिए थो इंट्रस्ट त असां बि अवार्ड जी ॻाल्हि कजे त माशा तव्हां अवार्ड खटिया आहिनि त कहिड़े कहिड़े बेस ते तव्हां अवार्ड खटिया आहिनि थोरो व्यूअर्स खे ॿुधायो प्लेटफॉर्म असांखे कुझु ॿुधायो जी बिल्कुलु किक बॉक्सिंग एसोसिएशन आहे कराची में सरवाब दुरानी जी मां हुननि जी इलाही थोराइती आहियां मूंखे हुननि चांस ॾिनो त मां किक बॉक्सिंग खेॾियां फर्स्ट टाइम 2019 में मां खेॾी हुयमि जंग पंजाब में उते मुंहिंजो सिल्वर मेडलिस्ट रगो 47 वेट कैटेगरी में मां खेॾी हुअसि उन खां पोइ हींअर 2 महीना पहिरीं असां कोयटा में खेॾे आयासीं उनमें बि मां 47 मुंहिंजो वेट 47 वेट कैटेगरी छा हूंदी आहे थोरो ॿुधायो असांजी अदी जॾहिं फाइट्स असां कंदा आहियूं मार्शल आर्ट्स जॾहिं बि जेके बि गेम्स हूंदियूं आहिनि उन्हनि में तव्हांखे वेट कैटेगरी में खेॾा ॾींदा आहिनि तव्हांजो वेट ॾिसंदा आहिनि उन हिसाब सां
तव्हांजे अपोज़िट जेको अपोनेंट हूंदो आहे उनजो बि वेट इक्वली हूंदो आहे तव्हांजे, या उन खां मतिलबु पॉइंट 2 जो फ़र्क़ु हूंदो आहे त घटि हुजे, न त इक्वली हूंदो आहे ऑलमोस्ट, तॾहिं तव्हां फाइट करे था सघो, अदरवाइज़ नथा करे सघो। त उन्हनि में डिफरेंट वेट कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि, कंहिंखे 30 खां 50 ताईं वेट कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि असांजूं, के वरी 35 खां 60 ताईं हूंदियूं आहिनि। मतलब इहो वेट वगैरह मतलब नज़र रखी उन खां पोइ कंपटीशन थींदो आहे। बिल्कुलु कंपटीशन पोइ थींदो आहे, तव्हांजो वेट ॾिसबो आहे उन खां पोइ, इन करे असांखे मतिलबु पूरो ख़्यालु बि करिणो पवंदो आहे की असांजो वेट वधे बि न, ऐं जंहिं कैटेगरी में असां खेॾणो आहे असांखे उहो वेट मेंटेन ई रखिणो आहे। पोइ भली असां 2 ॾींहं बुक ते रहूं, असांखे उहो ई वेट हुजणु खपे, या पोइ असांखे वेट वधाइणो आहे त असांखे हर शइ खाइणी आहे, पोइ भली छा बि थी पए। कोई सब हर फील्ड में उस्ताद हूंदो आहे, ज़ाहिर तव्हां जे फील्ड सां रिलेटेड आहे, उन में उस्ताद हूंदो, तव्हां कंहिंखां बॉक्सिंग से वगैरह सिखी? मां सर अकेडमी सां किथां मतलब? मां सिंधी यूनिवर्सिटी मां बेसिकली डिफरेंट स्पोर्ट्स कया आहिनि, मां ऑलराउंडर आहियां, पर किक बॉक्सिंग जेका आहे उहा सर फिदा मूंखे कोटड़ी में ट्रेनिंग ॾींदा आहिनि, ऐं उन खां अलावा जेके मूंखे सपोर्ट करण वारा आहिनि किक बॉक्सिंग जे अंदरि, मुंहिंजो मैडम मुख्तियार भट्टी सिंधी यूनिवर्सिटी जी डायरेक्टर आहे स्पोर्ट्स, मां उन्हनि जी इलाही थोराइती आहियां, उन्हनि मूंखे हमेशह स्पोर्ट्स में एनकरेज कयो आहे। तंहिंखां पोइ सर समीला कक्कर आहिनि, कोयटा में पाण रहनि था, किक बॉक्सिंग जा चेयरपर्सन बि आहिनि, डिफरेंट एसोसिएशन बि आहिनि। उनखां पोइ हींअर हुननि जी किक बॉक्सिंग मतिलबु ईअं सम्झो त असांजी बॉइज़ टीम जेका आहे रशिया मां 1st, 2nd, 3rd विनर खटे आयो आहे। रशिया अहिड़ो कंट्री आहे फाइटिंग में, माना उनजे मतिलबु उन्हनि खां मेडल कटण शींहं जे मुंहं मां मतिलबु तव्हां हिकिड़ो गिराह खसे वठो, त अहिड़ी फाइटिंग आहे उन्हनि जी। उन्हनि खां जॾहिं हू असांजा प्लेयर्स वञी पाकिस्तान जो एॾो नालो रोशन कनि था, सिंध जो नालो रोशन कनि था, कराची जहिड़े शहर जो नालो रोशन कनि था, जॾहिं हू छोकिरा थी कनि था, त हाणे मूंखे छोकिरी थी करते बि प्रूव कराइणो आहे त उहा सिंधी छोकिरी जेका ॻोठ सां तालुक रखे थी, कराची नालो या माना रोशन करणो आहे पंहिंजे घोटकी जो बि। मां उहो ई ॿुधायां पई त मां अहिड़े ॻोठ खां तालुक रखां थी त मूंखे हाणे इहो प्रूव करिणो आहे त मां ॻोठ मां रही करते मूंखे सिंध जो नालो इंटरनेशनल लेवल ते खणी वञो। अच्छा सबा कॾहिं ईअं थियो हुजे तव्हां जीअं जे कॉम्पिटिशन में खटिया आहियो, मेडल वगैरह जेके तव्हांखे मिलनि था, अवार्ड वगैरह जेके तव्हांखे मिलनि था, उहे खणी जेॾीमहिल तव्हां ॻोठ रसंदा आहियो त छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि ॻोठ वारनि जो, मतिलबु कीअं तव्हांखे कीअं पज़ीराई मिलंदी आहे? बिल्कुलु, मां जॾहिं फर्स्ट टाइम फेसबुक ते मां पहिरीं पोस्ट रखी, छो जो मां ॻोठ न आहियां वञी सघी अञा ताईं उन फाइटिंग्स खां पोइ, त मूंखे इलाही पज़ीराई मिली आहे, सभिनी इलाही मोटिवेट कयो। नो डाउट जिते तव्हांजा इलाही सारा मोटिवेटर्स हूंदा आहिनि उते किथे किथे तव्हांजी रुकावटूं बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि खे जॾहिं तव्हां इग्नोर करे अॻिते वधंदा आहियो त तव्हांजी जेका कामयाबी खे केर बि न रोके सघंदो, ऐं मूंसां ईअं ई थियो आहे त अलाह पाक मूंखे अञा वधीक कामयाबी ॾिनी। अच्छा सबा तव्हां असांखे ॿुधायो मार्शल आर्ट्स में जे तव्हां शोबे में तालुक था रखो, उन में ॿियूं केतिरियूं छोकिरियूं तव्हां सां गॾु इन में शौक़ु रखनि थियूं कम में? मूंसां गॾु मतिलबु असांजी पूरी सिंधी यूनिवर्सिटी जी टीम हुई, हुन में 8-10 छोकिरियूं हुयूं, जंहिंखां मतिलबु ईंदे 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 मां हिकिड़ी बची आहियां फाइटिंग वारी फील्ड में। मतलब उन्हनि जो शौक़ ख़त्म थी वियो या मतलब ई मुश्किलातूं ॾिसी पोइ ते हटी वयूं? छा कुझु मुश्किलातूं ॾिसी पोइ ते हटी वयूं त न बाबा असां छोकिरी आहियूं, असांजो फेस मतिलबु अच्छा सबा पंहिंजी कचहरी बि जारी आहे, पर जावेद ख़ामोश थी वेठो, जावेद खे ख़ामोश थी ॾियणो। जावेद असांखे हींअर तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हसन दस जो ॿुधायो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। असाई कवि काक कविता जराना, असाई कवि काक कविता जराना, असा साईं मोहबल हो कया मोहमाना, असा साईं मोहबल हो कया मोहमाना, असाई कवि काक कविता जराना, असाई कवि काक कविता जराना, असा साईं मोहमल हो कया मोहमाना, असा साईं मोहमल हो कया मोहमाना। असा त भिटाई सदा शेर गाया, असा त भिटाई सदा शेर गाया, असा त भिटाई सदा शेर गाया,
असां त भिटाई संदा शेर गाया अमाई पढ़ो प्या पराया पुराना अमाई पढ़ो प्या पराया पुराना असां साईं मोमल हो कया मोहबाना असां साईं मोमल हो कया मोहबाना विसारिया न आहिनि असां बण वतन जा 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 भुलियासीं न दोदे ऐं भूंगर जा भाणा भुलियासीं न दोदे ऐं भूंगर जा भाणा असां साईं मोमल हो कया मोहमाना असां साईं मोमल हो कया मोहमाना सभई सिंध तुंहिंजी तस्बीह पढ़न पिया 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 हसन से न हरदम आहिनि अयाना हसन से न हरदम आहिनि अयाना असां साईं मोमल हो कया मोहमाना असां साईं मोमल हो कया मोहमाना तमाम खूबसूरत जावेद तमाम खूबसूरत नाज़रीन असांजो टाइम थियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ शामिल थियूं था वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में अच्छा जावेद असां त सभ खां घणी कचहरी कईसीं थोरो गेम्स जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो तव्हांजी केतिरी दिलचस्पी आहे गेम्स में गेम ॾिसण जी असां ताईं अच्छा क्रिकेट वग़ैरह फुटबॉल खेॾी वेंदा आहियो क्रिकेट पढ़ाई जे दौरान थोरी घणी खेॾींदा हुआसीं तो ॻोठ में अक्सर जिते तव्हां राको हुयो जिते उते इटी रकर आहे क्रिकेट आहे क्रिकेट आहे माने इहे शयूं खेॾीसूं पर फुटबॉल कोन आहे फुटबॉल कोन लॻी तो जावेद जी मौसीक़ी भी हिकिड़ी सम्झो रांदि वांगुरु आहे इनखे कीअं था प्ले कयो इन सां कीअं था खेॾो बसि इन खे माने पंहिंजे सां जेतिरी असांजी ज़हन कमु करे थो त उन हिसाब सां थोरो अच्छा रियाज़ जो तव्हांजो टाइम छा हूंदो आहे सुबुह जो रियाज़ तक़रीबन आऊं 8 बजे उथंदो आहियां 2 कलाक 2.5 कलाक बाक़ाइदगी सां कंदा अच्छा सब तव्हां ॿुधायो म्यूज़िक में केतिरी दिलचस्पी आहे तव्हांजी मूंखे म्यूज़िक वणंदो बि आहे बेसिकली मां थोरो घणो पाण ॻाईंदी बि आहियां पर एॾी सुठी सिंगर न आहियां मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं मतिलबु घर में या ईअं पर मूंखे मतिलबु वणंदो आहे ख़ासि करे सरमत सिंधी खे मां घणो ॿुधाईंदी आहियां अच्छा कहिड़ो अक्सर सॉन्ग पाण ॻाईंदा आहियो अकेले में जेको तव्हांखे पसंदि हुजे तुंहिंजे यादि जी वरी आई लॻी रही आहे थदड़ी थदड़ी छो न बोल असांखे कुझु गुनगुनाए ॿुधायो थोड़ो थोड़ो तुंहिंजे यादि जी वरी आई हो लगी रही तदड़ी हो लगी रही तदड़ी चाह जो चंद्र पे उभरी पवंदो ओ मन ते तुंहिंजी तस्वीर तमाम खूबसूरत अच्छा सब तव्हां हॉस्टल में भी रहो था त पोइ हॉस्टल में न रहियो पंहिंजे घर में ते फैमिली सां गॾु बिल्कुल अच्छा सब तव्हां ॿियो हिकिड़ो मूंखे सवाल जेको आहे मुंहिंजो इहो ज़हन में काफ़ी देर हले मुंहिंजे बि हिकिड़े ज़हन में हले पियो सवाल अच्छा, त तव्हांजे ज़हन में- फाइटिंग जी अगरि ॻाल्हि कजे त सबा तव्हांखे छोकिरियूं डिॼंदियूं हूंदियूं हा बेसिकली हू मूंखे ॾिसंदियूं हूंदियूं त तव्हां फाइट कीअं था कयो मतिलबु तव्हां ते एतिरा सना आहियो मतलब तव्हां ईअं सां कंहिं ॻाल्हि ते अगरि झगड़ो कनि त तव्हां हा हार ते बि पोइ बिल्कुलु बिल्कुलु हुनखे सिधो रस्तो ॾेखारणु ईंदो आहे अच्छा कॾहिं कयो आहे ईअं
यूनिवर्सिटी में करे किथे झगड़ो थियो आहे? हाँ पॉइंट्स में मतलब ये जगह रिजर्व कंदी तो पोइ उन्हनि ते तो मतलब बिल्कुल फाइटिंग कई आहे तव्हां हुननि सां? ना हुननि खे मतलब धमकियूं वग़ैरह ॾियण त बैग खणी उछलाइण इहे कम कया आहिनि। छो जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजो राइट्स हूंदो आहे पहिरीं ईंदा आहियूं त हू सीट रिजर्व कंदियूं आहिनि त पोइ असां ईंदा हुआसीं गेम केॾे केॾे प्रैक्टिस करे थकी वञूं सीट्स रिजर्व करे वठी हुजे रिक्वेस्ट कयूं प्यार सां चवनि पोइ न मञींदा त पोइ नेट प्रूफ ॾेखारिणो पवंदो अच्छा आहे। साहब खाइण जे हवाले सां असांखे ॿुधायो, डाइट जे हवाले सां ज़ाहिर आहे तव्हां जे फील्ड सां रिलेटेड हुन में खाइण जो तमामु जेको आहे वॾो अमल आहे। बिल्कुलु तव्हां पंहिंजी सिहत जे हवाले सां कुझु ॿुधायो, छा खाईंदा आहियो थोरो तव्हां? असां माने डाइटिंग वगैरह मां बेसिकली जंक फूड कोल्ड ड्रिंक्स इन्हनि शयुनि खां जेके मतिलबु अॼुकल्ह घणो माण्हू शौक़ सां खाईंदा मां उन्हनि खे अवॉइड कंदी आहियां। मतिलबु कॾहिं न आहे सादो न आहे मूंखे वणंदो आहे। मूंखे बेसिकली ट्रेडिशनल जेके असांजूं भाॼियूं आहिनि साबियूं सब्जियूं जेके बि आहिनि पतनि वारियूं मां उहे ई खाईंदी आहियां। असांजे टीचर्स बि असांखे डाइट प्लान में अच्छा इहो ई मतलब कि ॿुधाईंदा आहिनि। चांवरनि जी मानी थी वई, पली जो साग थी वियो, बसि इहे पालक शयूं थी वई। असांजे जेके मतिलबु आहिनि न ट्रेडिशनल पंहिंजूं दाल हुजे चांवरनि जी भाॼी पोइ हुजे चिकन बिल्कुलु तव्हां ई न खाओ? न बिल्कुलु बि न मूंखे पसंदि बि न आहे। मतिलबु गोश्त वारी कहिड़ी बि शइ मनाया अच्छा टीचर बि तव्हांखे मतिलबु तव्हांखे ॿुधायल आहिनि शयूं या पर्सनली तव्हां पाण नथा कयो? कुझु टीचर्स बि ॿुधाईंदा आहिनि जीअं चिकन अॼुकल्ह उहो त हर हिसाब सां अवॉइड करणु खपे छो जो एतिरो सिक्योर न आहे असांजी हेल्थ लाइ। मतलब फार्मी चिकन न खाईंदो या देसी चिकन न खाईंदा? जेका फार्मी वारी आहे ख़ासि करे उहा देसी त वरी बि ठीकु आहे देसी हा खाई खाईंदा सघूं था छो जो उन लाइ प्रोटीन्स बि असांखे सही। ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि। इहे शयूं ऐं जेके असांजूं चणनि वग़ैरह जूं दाल वग़ैरह उहो वधीक असांखे ॿुधाईंदा अच्छा आहिनि। सभु पाण तव्हां कुकिंग कंदा आहियो? हा बिल्कुलु कुकिंग कंदी आहियां। अच्छा माना घर में तव्हां पाण ई कुक कंदा आहियो, तव्हां मदर बि कंदी आहे? घणो मां कंदी हुअसि जॾहिं खां गेम्स में आहियमि तॾहिं खां छॾे ॾिनो। अच्छा तव्हां ॿुधायो, तव्हां त ॿुधायो गेम्स में तव्हांजो त माना एतिरो कोन्हे, कुकिंग में थोरो घणो हूंदो। हाणे इहा ॻाल्हि तव्हां लिकायो न पाण में सम्झो कैमरा न आहे। न वाकई रद बचा करे कई आहे? असां ॾिठो आहे जेके गुलूकार हूंदा आहिनि खाइण जा बि शौक़ीन हूंदा आहिनि पचाइण जा बि शौक़ीन हूंदा आहिनि। न न बसि घर में थोरो मां सां गॾु थोरो घणो माने इहो थोरो माने ख़ासि न आहे पंहिंजे हिसाब सां बसि। हा इहो चई सघां थो त अकेडमी ते हूंदा हुआसीं न हुते त हुते वरी थोरी कुकिंग कई। अच्छा तव्हांजी अकेडमी बि आहे? हा उते उस्ताद शफ़ीफ़ सिखण जे दौरान उते तव्हां हॉस्टल वांगुरु रहंदा आहियो त तव्हांखे पाण पचाइणो पवंदो? हा माना सुबुह जो ईंदा हुआसीं वरी शाम जो वरी केॾी महिल कॾहिं कॾहिं उस्ताद सां गॾु कॾहिं कॾहिं हुते अकेडमी ते रहणो पियो। अच्छा जब जीअं तव्हांजी फील्ड आहे राग रंग इन हवाले सां सैरो सफ़र मतिलबु घणो तक़रीबन थींदो रहंदो आहे, केॾी महिल कंहिं शहर केॾी महिल कंहिं शहर, त किथे किथे तव्हां विया आहियो राग जे हवाले सां? कहिड़ा कहिड़ा इवेंट्स जीअं मतिलबु तव्हां कया आहिनि? सिंध में सिंध खां ॿाहिरि? सिंध खां ॿाहिरि सिर्फ़ु पंजाब फैसलाबाद में हिकिड़ो मूं प्रोग्राम कयो, कराची में खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि ऐं अंदरूनी सिंध में जेके बि प्रोग्राम पनवा केला घोटकी आहे मोरो आहे जिते बि वन मैन शो कंदा आहियो? उस्ताद सां गॾु बि तव्हांजा प्रोग्राम थिया आहिनि? उस्ताद सां गॾु तक़रीबन 1.5 खां 2 साल उस्ताद सां गॾु हलियासीं, पोइ वरी माने 2016 खां माने पंहिंजे सफ़र। अच्छा जावेद ॾिठो वञे त असां जेके बि गुलूकार आहिनि न के बि इवेंट में वेंदा आहिनि त उहे मानी पंहिंजे प्रोग्राम खां पोइ खाईंदा आहिनि, तव्हां सभु ईअं थींदो? हा असां तव्हां इहे ख़ासि ख़्यालु रखंदा आहियो? मन ख़ासि करे। अच्छा अॼुकल्ह जेके जदीद शायरियूं थियूं हलनि उन जी सिलेक्शन केरु थो करे जेके तव्हां ॻायो था? मां पाण ई तव्हां पाण कंदा आहियो? सिलेक्शन चूज़ कंदो आहियां पाण। अच्छा तव्हां जेके जदीद शायरियूं हींअर ॻायो था उहे केरु थो सिलेक्ट करे? सिलेक्ट मां पाण कंदो आहियां, माने किताब वठंदो आहियां पोइ उन में कोई शइ सुठी मिली वञे थी या कोई अहिड़ो को दोस्त हुजे तो कंपोज मां अच्छा शायरी पढ़ण जो शौक़ आहे तव्हांखे, पढ़ंदा आहियो? हा शायरियूं पढ़ंदो आहियां, कंहिंखे? हसन दर्स खे पढ़ंदो आहियां, शेख हयाज़ खे बि पढ़ंदो आहियां ऐं उस्ताद बुखारी खे बि, लतीफ़ साईं त माशाअल्लाह उनखे त पढ़णो ई पड़े त ऐं भुले शाह ऐं कबीर बिरमानंद इन जूं किताब अक्सर पढ़ंदा आहियो? सोचो शफ़ी फ़कीर जा काफ़ी सारा शागिर्द थी विया आहिनि, पोइ तव्हां शागिर्दनि भला पाण में मुक़ाबलो रखियो आहे को? कॾहिं को कॉम्पिटिशन थियो हुजे? न न असांखे उस्ताद इहो जो त अमन जो पैगाम ॾियो बसि। अमन जो पैगाम उस्ताद जी कंहिंसां कॉम्पिटिशन बि अमन जो पैगाम माना तव्हां ॾियो था, पर अगरि किथे झगड़ो थी वञे जीअं हीअ ॿुधाए पई सभा असांखे त पाण फाइट कंदी आहे, तव्हां त फाइट बि नथा कयो त पोइ कीअं? असांखे इहो ई माना उस्ताद खे पहिरीं त शुरूआत में इहो जो त पहिरीं इंसान थियो, जेकर तव्हां इंसान आहियो त सिंगर आहियो त को बि तव्हांखे चई वञे महफ़िल में या ईअं बि चई वञे त तव्हां चओ त बाबा तूं ज़ोर आहीं असां वधीक कहिड़ी मौसीक़ी ॿुधणु पसंदि कंदा आहियो तव्हां? सैड मौसीक़ी ॿुधंदा आहियो या दरमियानी या क्लासिकल, कहिड़ी मौसीक़ी ॿुधंदा आहियो? हा क्लासिकल ॿुधंदा आहियूं, ॿियो असांजे वॾा उस्तादनि खे बि ॿुधंदा आहियूं, बसि ख़ासि करे माना इहा ई उस्तादनि खे ॿियो वरी उते ख़्याल ठुमरी वग़ैरह इहो थींदी आहे, इन्हनि खे थोरो कोशिशि कंदा आहियूं।
पसंदीदा मुंहिंजो उस्तादु अच्छा नाज़रीन, असांजा गुफ्तगू जारी आहे पर टाइम थियो न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक खां पोइ शामिल थियूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा दफ़ो जावेद, ॿीहर। असांजी कचहरी पे हली राग जे हवाले सां, त असांजी व्यूअर्स खे हेमंत तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? ममताज़ लोढ़ीअ साहिब जो कलाम आहे, मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे, तव्हांजी नज़र में। कंपोजिशन तव्हांजी पंहिंजी आहे। बिस्मिल्लाह। एक पल जी दही खुशी सारी उम्र रोआरे कोई त पुछे हुनखे छॾे कंहिंजे सहारे वियो सारी उम्र रोआरे वियो एक पल जी दही खुशी सारी उम्र रोआरे वियो हाय एक पल जी दही खुशी सारी उम्र रोआरे जय माण्हू जी हुई मूं सारी उम्र इबादत कई जय माण्हू जी हुई मूं है सारी उम्र इबादत कई सारी उम्र इबादत कई वो माण्हू अलाए छो नफ़रत सां निहारे वियो वो माण्हू अलाए छो हिकु पल में विसारे वियो मूं प्यार कयो जैसा मूं प्यार कयो जैसा ऐं साथ ॾिनो जंहिं ऐं साथ ॾिनो जंहिं सो साजो साईं अॼु नफ़रत सां निहारे वियो सो साजो साईं अॼु नफ़रत सां निहारे वियो हाय हिकु पल जी ॾही ख़ुशी सारी उम्र रोआरे वियो कोई तवची तोखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो कोई तवची तोखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो इहा ॻाल्हि ॿुधाईंदो तो लय रोई तड़पी तो लय रोई
तड़पी ममताज गुजारे वियो तो लय रोई तड़पी ममताज गुजारे वियो है हिक पल जी रही ही खुशी सारी उम्र दुआ तमाम खूबसूरत जावेद, तमाम खूबसूरत। सबा तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां माशाल्लाह यूनिवर्सिटी पढ़ी आहे, पढ़ो पिया अञा, त कहिड़े डिपार्टमेंट में कहिड़े सब्जेक्ट तव्हां चूज़ कया आहिनि जिते तव्हां पढ़ो था? मां सिंधी यूनिवर्सिटी मां इंग्लिश डिपार्टमेंट मां ग्रेजुएट कई आहे। मां बेसिकली जेका न लिंग्विस्टिक्स डिपार्टमेंट मां मतिलबु ग्रेजुएशन कई। सब्जेक्ट मुंहिंजो मेजर जेको हुयो उहो लिंग्विस्टिक्स ई हुयो। सही। तो अॻियां हली मतिलबु छा माइंड आहे तव्हांजो, फ्यूचर प्लानिंग छा आहे? त अॻियां हली मतिलबु बॉक्सिंग वारे ऐं फील्ड सोचियो खे वञे रिलेटेड त हा, रखणो आहे? बॉक्सिंग में जंहिंमें आहे सबा, त तालीम में थोरो मसइलो क्रिएट न आहे थियो? न, इहो डिपेंड कंदो आहे तव्हां ते, त तव्हांजी मैनेजमेंट केतिरी पावरफुल आहे, तव्हांजी प्लानिंग केतिरी पावरफुल आहे। छो जो चवंदा आहिनि जॾहिं तव्हांजी प्लानिंग फेल वेंदी आहे त तव्हांजा जेतिरा बि मतिलबु अॻियां मैनेजमेंट केतिरी बि स्ट्रॉन्ग हुजे, तव्हांजी जेका सक्सेस आहे उहा फेल्यूर में ई कन्वर्ट थींदी। सही। त मेन शइ आहे तव्हांजी प्लानिंग हुजणु खपे। तव्हां पंहिंजी पढ़ाई खे ओतिरी अहमियत ॾियो जेतिरी तव्हां स्पोर्ट्स खे ॾियो था, या तव्हां स्पोर्ट्स खे बि ओतिरी अहमियत ॾियो जेतिरी पंहिंजी पढ़ाई खे ॾियो था, तॾहिं तव्हां कामयाबु थी सघो था। उन लाइ मुंहिंजी इहा हूंदी त मां यूनिवर्सिटी जा क्लासिस वठी, उन खां पोइ जेको मतिलबु क्लासिस खां पोइ फ्री टाइम हूंदो आहे, जेको माण्हू 3 बजे ताईं पॉइंट जो इंतज़ारु करे वांदो वेही, त मुंहिंजी एक्टिविटी इहा हूंदी हुई, असांजो कैंप लॻल हूंदो, या त मां जिम्नेज़ियम हली वेंदी हुअसि, अगरि कैंप न हूंदो त मां लाइब्रेरी हली वेंदी हुअसि। त मतिलबु मुंहिंजो टाइम ईअं मैनेज थींदो। अच्छा सबा, ॻाल्हि कजे त तव्हां स्पोर्ट में जीअं हलिया वियो त तव्हांजी शख़्सियत ते केतिरो असरु पियो? छो जो कि स्पोर्ट गर्ल ऐं हिकिड़ी छोकिरी जेका माना छोकिरी थी करे मार्शल आर्ट्स जॉइन थी करे, त शख़्सियत ते फ़र्क़ु पवे थो? नथो पवे, इहो तव्हां ते डिपेंड आहे त तव्हां सोसाइटी खे कहिड़ो मैसेज था ॾियो। मतिलबु जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां फाइट कंदा आहियो गर्ल्स सां, त यकीन कयो जेतिरा माण्हू मूंखे सुञाणनि था, जेतिरा मुंहिंजा सुठा इलाही फ्रेंड्स आहिनि, शायदि ई एतिरा यूनिवर्सिटी में कंहिंजा हुजनि। त इहो तव्हां ते आहे त तव्हांजो बिहेवियर, तव्हांजो किरदारु कहिड़ो आहे, तव्हां मैसेज कहिड़ो पिया ॾियणु चाहियो। स्पोर्ट्स में वञी माण्हू ख़राब बि थींदा आहिनि, माण्हू पंहिंजे पाण खे संवारे बि वेंदो आहे। त इहा असांजे हथ में हूंदी आहे शइ। त पोइ इन सां तव्हांजो कॉन्फिडेंट वधियो या रूट थी वियो तव्हां? जी बिल्कुलु कॉन्फिडेंट वधियो, ऐं मूंखे ख़ुशी थी त मां स्पोर्ट्स खे पंहिंजी लाइफ जो पार्ट कयो। छो जो स्पोर्ट्स हाणे मां पंहिंजो क्लब बि खोलियो आहे छोकिरियुनि लाइ, मां उन्हनि खे बि सेखारियां भई इहो सिर्फ़ु इन्हनि खे ख़ासि करे जेके हिते असांजा कासमाबाद जा छोकिरियूं आहिनि उन्हनि खे परमिशन। जी बिल्कुलु, छो जो कासमाबाद में अहिड़ो को ग्राउंड न आहे, अहिड़ो को स्पेस न आहे जिते छोकिरियूं वञी करे गेम्स खेॾे सघनि। इन करे छोकिरियूं इन्हनि में तव्हांजे अचनि अकेडमी में एडमिशन वठनि, छा उनजी तालीम हुअणु लाज़मी आहे? तालीम हुजणु लाज़मी आहे, मुंहिंजे लाइ हुजणु लाज़मी आहे। छो जो जेसिताईं उन्हनि खे शौर न हूंदो त तेसिताईं हू गेम्स खे बि ओतिरो सीरियस न वठंदियूं। छो जो जेको माण्हू तालीम खे छॾे अचे पियो त उहो स्पोर्ट्स खे एतिरो न अहमियत ॾींदो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि असांखे ॿुधायो, ज़ाहिर तव्हांजी अकेडमी में जेके छोकिरियूं तव्हां वटि अचनि थियूं, एडमिशन वठणु अचनि थियूं, उन्हनि सां ज़ाहिर उन्हनि जा पेरेंट्स बि गॾु हूंदा, मदर उन्हनि जी गॾु, पोइ उन्हनि जो छा रिएक्शन हूंदो आहे तव्हां सां? मतिलबु गुफ़्तगू जेॾी महिल हूंदी आहे त छा उनजो रिएक्शन हूंदो आहे? सभ खां पहिरीं मां उन्हनि खे इहो चयो त अगरि एडमिशन वठो था त पहिरीं ॻाल्हि पेरेंट्स जी परमिशन या ऑफिशियल लेटर परमिशन जो मूं वटि हुजे, जंहिं ते पेरेंट्स जो कॉन्टेक्ट नंबर, NIC नंबर, उन खां पोइ जेको ॿारु अचे थो उहो पंहिंजो 2 पिक्चर्स, NIC ऐं जेको फॉर्म असां ॾींदा आहियूं उहो फिल करिणो आहे उन्हनि खे। ठीकु आहे, उन खां पोइ सिक्योरिटी लाइ मां SHO सां पाण मिलियमि। अच्छा, तव्हांखे पोइ सपोर्ट केरु थो करे इन अकेडमी जेका तव्हां ॿारनि लाइ खोली आहे? इहा मां वॉलंटियरली खोली आहे। न, मां एज़ अ वॉलंटियरली कयां पई। हा, जेका स्पेस मिली आहे उहा मूंखे गवर्नमेंट वारनि जो ग्राउंड उहो ई सड़े पियो, तबाह पियो थिए, केरु कमु करे कोन पियो, ख़ाली पियो हुयो। मां उन्हनि खां परमिशन वठी उन्हनि ते कमु कई। स्पोर्ट ग्राउंड? जी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे अब्दुल्ला शॉपिंग मॉल जे बैक साइड ते। जी हां, बिल्कुलु बिल्कुलु। त उहो उहो ई ख़राब पियो थिए मतिलबु उन्हनि ते, त मां पाण वॉलंटियरली मां पाण बि हुते बीह करे सफ़ाई कई आहे, ॿियनि खे वठी करे बि मां सफ़ाई कराई आहे। बिल्कुलु। ऐं असां मतिलबु कंबाइन करे मां, मुंहिंजी भेण वारनि उन्हनि मतिलबु पॉकेट मनी बचाए असां उहा सफ़ाई वग़ैरह कराए उहो स्पेस ठाहियो आहे जिते ॿार, ख़ासि करे छोकिरियूं, असां मां छोकिरियुनि खे अलाउ कयो आहे हिन ताईं, त उहे अची मूंखां ट्रेनिंग वठी वठनि। पोइ छा रिस्पॉन्स मिलियो? छोकिरियूं एडमिशन वठनि थियूं? अच्छा, उन्हनि जी एज केतिरी हुअणु लाज़मी आहे? नंढी एज जी बि हूंदियूं आहिनि, वॾी एज जी हूंदियूं आहिनि, ओवर एज बि हूंदियूं आहिनि? 7 खां 27 ताईं। उनजो रीज़न इहो आहे त नंढी हाइट वारो आहे ॿार खे अगरि लॻी करे वञे थो त पेरेंट्स इशू कंदा। थोरा ॿार वॾा हूंदा त पंहिंजे पाण खे संभाले बि वेंदा ऐं पेरेंट्स बि अंडरस्टैंड कंदा त बाबा स्टार्टिंग जेका 7 ईयर का है। बिल्कुलु, माना बेबी हुजे भले हो। बिल्कुलु बेबी हुजे, लेकिन एटलीस्ट थोरो मतिलबु हुजे कि शइ खे सम्झी सघे। बिल्कुलु। ऐं तव्हां इहा ॻाल्हि कई त मतिलबु जेको आहे, सॉरी मां सवाल भुलिजी वियमि तव्हांजो। सही।
मूं सिर्फ़ रिएक्शन जे बारे में तव्हां पुछियो पिया त जेके स्टूडेंट वग़ैरह अचनि था उन्हनि जो रिएक्शन छा वधीक स्टूडेंट आहिनि या मुख़्तसिर छोकिरियुनि में दिलचस्पियूं घणियूं रखनि केतिरी थियूं? दिलचस्पी आहे? छोकिरियुनि में दिलचस्पी इलाही आहे। हाणे मां हिकिड़े गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कासमाबाद में 1 मंथ फ्री ट्रेनिंग ॾिनी आहे, मतिलबु डिफरेंट स्पोर्ट्स में। हुननि वटि स्पेस बि न आहे, हुननि वटि को कोर्ट वग़ैरह ठहियलु कोन हुयो, त मां वञी करे एज़ अ वॉलंटियर हुननि खे ट्रेनिंग ॾिनमि। त उन्हनि जे छोकिरियुनि मूंखे इलाही चयो त बाबा असांजे लाइ मिस असांजे लाइ कुझु कयो, असां खेॾणु था चाहियूं, असां खेॾणु था चाहियूं। त मां उन्हनि लाइ इहो स्पेस ठाहियो आहे। पर हाणे उहो इशू आहे त पेरेंट्स कंहिंखे पेरेंट्स नथा छॾनि त कंहिंजा टीचर्स चवंदा एग्ज़ाम अची विया आहिनि कंहिंजो कीअं, त उहो ॿारनि खे इहो नथा अच्छा हुन अकेडमी टाइमिंग छा हूंदी आहे? 3 to 5 3 to 5 हाँ। पोइ इहा अकेडमी तव्हां हैदराबाद में मतिलबु जेकी आहे क़ाइमु कई आहे, जी। कॾहिं इहो ख़्यालु आयो तव्हां ॻोठ में क़ाइमु कयो? ज़ाहिर आहे जेकी ॻोठ जी छोकिरियूं आहिनि उहे केॾां वञनि? बेसिकली मुंहिंजो मोटिव इहो ई हुयो त मां पंहिंजे ॻोठ खे रिप्रेज़ेंट कयां। पहिरीं मां पंहिंजे ॻोठ में इहा शइ स्टार्ट करायां। पर ॾिसो जॾहिं मां जिते रहां पई हिन टाइम, जिते मुंहिंजे हुन आस पास में मां अगरि कमु नथी करे सघां त मां पंहिंजे ॻोठ में वञी करे कीअं उहा शइ पहिरीं खां स्टार्ट कयां। मतिलबु उन्हनि जो रुझान छा आहे, उन्हनि जी मतिलबु ख़्वाहिश आहे उन्हनि छोकिरियुनि जी ॻोठ में जिते तव्हां रहो था? नाज़रीन असांजा गुफ्तगू जारी आहे पर टाइम ते हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि थियूं था। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइनि सां भलीकार। अच्छा जावेद ऐं सबा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको सेगमेंट आहे इहो आहे रैपिड फायर जो। हिन में तव्हांखे असां हिकिड़ो सवाल ॾींदासीं जंहिंजे जवाब में सूरत में तव्हांखे 3 ऑप्शन ॾिया वेंदा। ऑप्शन में सिलेक्ट करणो आहे जवाब। पर जावेद अव्हांखे जेके असां सवाल ॾींदासीं उहे तव्हांखे जेको रिप्लाई करणो आहे फटाफट करणा आहिनि, सोचणो न आहे वधीक, सही आहे न? जेको ज़हन में अचे उन टाइम। त पहिरियों सवाल तव्हां सां मुंहिंजो जावेद इहो आहे त स्कूल में सज़ा कहिड़ी ॻाल्हि ते अव्हांखे मिलंदी हुई? 3 ऑप्शन आहिनि, स्कूल देर सां पुॼण ते, रिसेस में भॼी वञण ते, या होमवर्क न करण ते। स्कूल में देर सां वञण ते, होमवर्क न करण जावेद सोचे ते, या रिसेस में भॼी वञण ते। मूंखे लॻे थो जावेद भॼी वेंदो हूंदो। ॿुधाए थोड़ी देर करण ते। स्कूल देर सां वञण ते। स्कूल में सज़ा वञण ते कहिड़ी ॻाल्हि ते माना सज़ा मिलंदी हुई? स्कूल वञण ते। स्कूल जब वेंदा हो त कहिड़ी ॻाल्हि ते सज़ा तव्हांखे अक्सर मिलंदी हुई? त स्कूल देर सां वञण ते कहिड़ी सज़ा मिलंदी? छा कराईंदा? टीचर जेको हूंदो कुकड़ ठाहींदो या हथ मथे कराईंदो, तव्हांखे छा कराईंदो? ॿार बीहारे छॾींदो। सबा तव्हांखे? सब तव्हांखे? मूंखे त इहो माना फर्स्ट माना पहिरें या ॿिए टे जी ऑप्शन कहिड़ा हुआ? देर करण ते, देर करण ते, होमवर्क न करण ते, या रिसेस में भॼी वञण ते? देर करण ते। देर करण ते। तव्हांखे पनिशमेंट कहिड़ी मिलंदी? कुझु न, 2 मिंट क्लास खां ॿाहिरि बीहो पोइ न हथ मथे कोन कराईंदा टीचर? न। अच्छा जी यानी अच्छा कहिड़े स्कूल में तव्हां प्राइमरी में किथे तव्हां स्टडी कई आहे? मां बेसिकली पंहिंजे ॻोठ मां ई कई हुई प्राइमरी। हा 1 to 3 ताईं होसि ताईं पढ़ी हुयमि, पोइ वरी हिते शमसा स्कूल में मां एडमिशन वरिती हुई। अच्छा हुते त गर्ल्स एंड बॉयज़ गॾु हूंदा न? हा बिल्कुलु बिल्कुलु गॾु हूंदा आहिनि। अच्छा मुंहिंजो तव्हां का इहो सुवाल आहे त नंढपण में अक्सर असां चोरी कंदा आहियूं, बिल्कुलु इहा आदत हिकिड़ी हूंदी आहे, केतिरो ई ॿार खे मना कजे। तव्हां कंहिंजी चोरी कई? बाबा जे वॉलेट मां पैसा खयां, बाबा या अम्मी जेको थियो घर जो पेरेंट्स। नंबर 2 बेस्ट फ्रेंड जी का शइ खई हुजे स्कूल मां। ऐं नंबर 3 तव्हांजे पासे में या तव्हां जे शॉप ते अक्सर वेंदा हुजो उतां तव्हां का शइ खई हुजे। बाबा जे पर्स मां। बाबा जे पर्स मां करे पकता हुयो? हा घणे दफ़ा। पोइ बाबा मारींदो कोन? न वधीक ख़र्ची मिलंदी। तव्हां ॿुधायो जावेद? बस इहे त ॿाराणियूं हरकतूं माना उहो समझ काफ़ी अहिड़ियूं थियूं शयूं माने जावेद घर सची जे थी वियो आहे। मूंखे लॻे थो जावेद आहे न टिननि खे चोरियूं कयूं आहिनि। बाबा जी बि कई आहे, दोस्त जी बि कई आहे। जावेद ॻाल्हि दिलि ते लॻी आहे तव्हांखे? न माने हिकिड़ो अणसमझ ॿार शरारती कीअं हूंदो आहे सही। त अहिड़े तरीक़े सां घर में बि माने थींदो आहे इहे। मतलब इन्ही वारी ॻाल्हि सही आहे त तव्हां टिनिनि जी चोरी कई आहे? न माने घर में वधी ॿार त अहिड़ो कोन्हे थियो इशू। घर में इहा बि माने हिकिड़ो अणसमझो त घर में इहा बि हूंदी त एतिरो कोन मारींदा, पर इहा बि हूंदो आहे न। अच्छा जावेद असांजो कोई प्रोग्राम आहे इन करे असां सेगमेंट रखियो आहे ताकि तव्हां भोग जत सां थोरो मुर्को खिल हुजे, टहक हुजे, मज़ाक हुजे। अच्छा जावेद तव्हां सां मुंहिंजो ॿियो सवाल इहो आहे त अचानक अव्हांजे बैंक अकाउंट में 2 करोड़ रुपया ट्रांसफर थी वञनि त तव्हां उन्हनि पैसनि जो छा कंदा? को नंढड़ो बिज़नेस कंदा, आउट ऑफ कंट्री घुमण वेंदा, या महंजो वाड़ो खोलींदा? ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं 2 करोड़ मिलिया न त जेके मूंखां जेके ग़रीब मिस्किन ॿार ऑप्शन 3 आहिनि जेके मूं तव्हांखे ऑप्शन ॾिना आहिनि उन्हनि खे ॾिसणो आहे। अच्छा हा
को नंढड़ो बिज़नेस कंदा आउट ऑफ कंट्री के अच्छा ॿाहिरि इन ऑप्शन का मथे ॿाहिरि न मथे वञो न ॿाहिरि घुमण वेंदा या मेहन जो वाड़ो खोलींदा ॿाहिरि घुमण वेंदा ॿाहिरि घुमण वेंदा 2 करोड़ रुपया ख़तम करे छॾींदा छा करिणो बिजनेस तव्हां कंदसि सवा? बिजनेस कंदसि बिज़नेस अच्छा जावेद आहे न जावेद का सवाल असां कयूं कोन था छो जावेद हिकिड़े सवाल ते काफ़ी वक्त प्रोग्राम वठी एंड वञे थी वेंदो। वाक़ई त हकीकत में जावेद न, भला confused पुछो, थी पुछो वियो था, आहे, भला confused पुछो। थी वियो आहे। अच्छा जावेद तव्हां माशाल्लाह इहो सिंगर आहियो पर तव्हांखे प्रोग्राम मिलिया आहिनि 3 धुरियुनि खां मतिलबु सम्झो 3 धुरियुनि ते तव्हांखे सेम टाइम ते वञिणो आहे त कहिड़ी धुरी में तव्हां वेंदो न हिकिड़े वक़्तु आहे हिकिड़ो ई वक़्तु आहे हिकिड़ो टाइम आहे दावत तव्हांखे अटेंड करणी आहे नंबर 1 तव्हांजे चाचनि जी शादी आहे उते तव्हांखे प्रोग्राम करणो आहे नंबर 2 तव्हांजे नानाणनि में तव्हांजे मामे जी शादी आहे उते बि तव्हांखे प्रोग्राम अटेंड करणो आहे ऐं 3 ते तव्हांजो बेस्ट फ्रेंड आहे उनजो निकाह आहे उते बि तव्हांखे प्रोग्राम करणो आहे ॾींहुं हिकिड़ो आहे वक्त बि वेंदो साॻियो आहे किथे चाचे जे घर में चाचे जे घर वेंदो चलो सबा तव्हां ॿुधायो त तव्हांखे तव्हांजो थोरो मुख़्तलिफ़ आहे तव्हांखे सिर्फ़ु दावत अटेंड करणी आहे तव्हां बेस्ट फ्रेंड खे जावेद अगर अव्हां सपोज कयो तव्हां फनकार हींअर आहियो अगर फनकार न हुजो हा त छा हुजो हा 3 ऑप्शननि मुंहिंजो हजाम हुजो हा धोबी हुजो हा या रेड़े ते भाॼी खपायो आहे सोचो त टई कयां चई कयो आहे ठीक है ॿियो छा कयां ॿुधायो सबा खां पुछो पर हिकिड़ो असांखे रिप्लाई कयो छा हुजो आहे यार सवाल है आवाज जेके बराबर धोबी जो कम करूं हां धोबी जो कमु करियो सही सबा तव्हां सां मुंहिंजो इहो सेम सवाल आहे पर ऑप्शन जेके आहिनि चेंज आहिनि तव्हां छा हुजो आहे पुलिस डिपार्टमेंट में हुजो हा टीचर हुजो हा या फॉर एग्जांपल डॉक्टर हुजो हा पुलिस डिपार्टमेंट सुजने में मानो कुटणो पिया फील्ड साॻी आहे इन करे वेठी हुजां सीट ते हुए भी सीट ते हा अच्छा मुंहिंजो तव्हां खां इहो सवाल आहे तव्हांखे आहे खाइण जो मुक़ाबले में 3 डिश आहिनि 3 आइटम आहिनि खाइण जा कहिड़े आइटम खे तव्हां जल्दी जल्दी खाईंदो 12 समोसा दर्जन केला ऐं बग़ैर माना पकल अंडा बॉइल अंडा जेके जेके चइबो अंडा हूंदा आहिनि न माना उहे कचा अंडा कचा अंडा कचा जेके बेदा हूंदा आहिनि आना हूंदा आहिनि कुकड़ीअ जा या उहे तव्हां खाई वेंदो अच्छा के समोसन जो अञा थी सके समोसा वारा खाई वेंदो तव्हां 12 त कोन खाई पर बस कुझु समोसा खाई वेंदो केला खाई वेंदो फिटनेस लाइ हिन लाइ हाँ एनर्जी ॾींदा अच्छा ॿियो मुंहिंजो हिकिड़ो इज़ी सवाल आहे तव्हां सां तव्हां तमामु घणा कंफ्यूज़ पिया थियो सपोज कयो कुझु ॾींहंनि लाइ मोबाइल फोन ऑफ थी वञे सही त पोइ छा कंदा फर्स्ट ऑप्शन आहे घर में रेस्ट कंदा दोस्तनि खे घुराए मूवी ॾिसंदा या ख़ुदि दोस्तनि वटि मतिलबु टाइम स्पेंड कंदा दोस्तनि वटि वेंदा खुद दोस्तन वटि वेंदासीं ख़ुदि दोस्तनि वटि वेंदा टाइम पास करण सभा तव्हां छा कंदा रेस्ट कंदा मतिलबु वक़्तु ई नथो मिले न तव्हांखे तव्हांजी फील्ड जे हवाले सां वक़्तु नथो मिले इन करे तव्हां घर में रेस्ट कंदा जी अच्छा जावेद इहो तव्हां ॿुधायो त इश्क तव्हांजी नज़र में छा आहे फांसी जो फंदो आहे सुकून जो बिस्तर आहे या इश्क कूड़ ऐं फ्रॉड आहे इश्क हकीकी आहे माने हिकिड़ो दुनियादारी खां अलावा असांजो इश्क मतिलबु सुकून जो बिस्तर आहे तव्हां ॿुधायो पहिरीं त हिन ऑप्शन जे हिसाब सां जवाबु ॾियणो आहे त इश्क मतिलबु सुकून जो बिस्तर आहे पर उहो हुनजी कैटेगरियूं आहिनि तव्हां मतिलबु उन हिसाब सां सोचो त इश्क खुदा सां मिलाए थो तव्हांखे अच्छा असांजी कची आज सवालनि जो त सिलसिलो ख़तमु थी वियो पर हाणे तव्हांजो असांखे कलाम ॿुधणो आहे कहिड़ो असांखे कलाम ॿुधाइणो अगरि ज़फ़र जो आहे लिखियलु ये ताईं बिस्मिल्लाह मां हो जा या न हो जा काफिलो रवां रहे मां हो जा या न हो जा काफिलो रवां रहे मां
कदम वधे निगाह में निशान रहे माँ हो जा या न हो जा। निस विसार जामता उमासरात्यूं हम सफर। निस विसार जामता उमासरात्यूं हम सफर। भली अड़ागी भली अड़ागी राह हौसलो जवान रहे माँ हो जा या न हो जा। लहर न लोड़िया नकी बह न बोड़िया। लहर न लोड़िया नकी बह न बोड़िया। होश जोश दिल भरी होश जोश दिल भरी। जवान रहे अञा रहे माँ हो जा या न हो जा। साथ ज़ाहिरी अगर छिजे बनी छिजी बने ज़फ़र आई आसवा। ज़फ़र आई आसवा। त आशिकी जिया रहे माँ हो जा या न हो जा। खूबसूरत रंगनि सां नाज़रीन असांजी कचेरी जारी रहंदी पर टाइम थियो आहे शॉर्ट ब्रेक जो। शॉर्ट ब्रेक खां पोइ वरी मुलाक़ात कंदासीं। बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा जावेद माशाल्लाह काफ़ी सारा तव्हांजे गीत जे बारे में ॻाल्हियूं थियूं तव्हां सिखिया किथे वरिती। हाणे थोरो पंहिंजी पर्सनल लाइफ जे बारे में ॿुधायो। पर्सनल लाइफ में तव्हां जब घर में हूंदा आहियो ॻाइण खां बग़ैर तव्हां छा कंदा आहियो? बस मुंहिंजो प्रोफेशनल कम इहो ई आहे बस। अच्छा हाँ मतलब जॾहिं भी वक्त मिलंदो तव्हां रिहर्सल रियाज़ वग़ैरह कंदा आहियो? वगैरह बस इहो ई कुछ दोस्तन अच्छा घर में को नाराज़ थी वञे कुछ कलाम के उनके मञाईंदा आहियो? झुंगारे उनखे राज़ी कंदा आहियो छा? बस या को ॿियो तरीक़ेकार हिकिड़ी इहा बि ॻाल्हि आहे त असांजो घर माने घराणो सॼो माने मंगनार फ़क़ीर। सही। त उहा असां मुंहिंजो भाउ बि ॻाईंदो आहे अयूब सागर नालो आहे। मुंहिंजो वॾो भाउ आहे उहो बि ॻाईंदो आहे। मुंहिंजो वाल साहब बि ॻाईंदो आहे। माशाल्लाह पर हुते बि बस हाणे उहो सॼे पंहिंजे हिसाब सां ई थोरो घणो। सही। सब तव्हां ॿुधायो बाबा या अम्मी करे माना नाराज़ थियनि पोइ छा कीअं मञाईंदा आहियो? वञी वेंदा आहियूं पाण थोरी देरि चुप करे वेहंदी आहे ऐं अगरि तव्हां नाराज़ थी वञो तव्हांखे कीअं मञाईंदा आहिनि? अम्मी भाकुर भाई भाकुर भाई बस नाराज़गी ख़तम। नाराज़गी माने एतिरो वधीक नाराज़गी ॾेख न हूंदी आहे हाँ तव्हांजी न नाराज़गी में। हूंदी मतलब एतिरी घणी न आहे थींदी पर कॾहिं कॾहिं थी वञे त पोइ अम्मी पाण ई अची करते भाकुर भाई मञाए छॾींदी आहे। सही। किताबनि सां दिलचस्पी आहे? जी छा अक्सर बिल्कुलु पढ़ंदा आहियो?
मां इंग्लिश नॉवेल्स पढ़ंदी आहियां, उन सां गॾोगॾु मां बुक सेलर भी आहियां। मुंहिंजो ऑनलाइन पेज भी आहे बुक बेसमेंट जे नाले सां। मां बुक सेल भी कंदी आहियां, मतिलबु रीडिंग सां गॾोगॾु मुंहिंजो बिज़नेस भी आहे इहो। अच्छा माशा कहिड़े क़िस्म जा बुक्स वग़ैरह सेल कंदा आहियो? नॉवेल्स हूंदा आहिनि मोस्टली, उनमें पोइट्री सिंधी जा जेके हूंदा आहिनि असांजा शेख अयाज़ जा, घणो करे उस्ताद बुखारी जा हलंदा आहिनि, त उहे अमर जलील जा या कुझु तारीख़ी बुक्स हूंदा आहिनि उहे रखंदी आहियां, त उहे ॿार घणा वठंदा आहिनि। अच्छा सबब तव्हांजा फॉलोअर्स त तमामु घणा हूंदा, ज़ाहिर फेसबुक ते तव्हांजो पेज बि हूंदो, पर्सनली हिकिड़ो पेज हूंदो जिते तव्हां जेके कॉम्पिटिशन वग़ैरह तव्हांजा जेके थियनि था उहे तव्हां अपलोड कंदा हूंदो, कीअं फॉलोअर्स केतिरा आहिनि? फॉलोअर्स मूंखे यादि न आहिनि, लेकिन हाँ मोर देन थाउज़ेंड्स आहिनि, मतिलबु थाउज़ेंड्स जी हुनमें आहिनि सीरीज़ में, लेकिन मां उन्हनि खे रिस्पॉन्स घटि करे एप्रिशिएट कंदा आहिनि कमेंट्स में? इलाही 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 हद खां वधीक। मां सभिनि जी थोराइती आहियां। मूंखे मतिलबु हिकु छोकिरी थी करे एॾो मतिलबु अॻियां कढण जी कोशिशि कनि था, त मूंखे तमामु घणी अच्छा सभु ॻाल्हि कजे किताबनि जी, जेका तव्हां ॻाल्हि चई, त अॼुकल्ह असां ॾिसूं था किताबनि जो जेको आहे रुझान घटि थी वियो आहे, माण्हू घटि पढ़नि था, ईअं आहे या इहा आम ॻाल्हि आहे? न बिल्कुलु ईअं आहे, छो जो मोबाइल फोन हिकिड़ो अहिड़ो टूल अची वियो आहे असांजे हथ में, त असां सम्झूं था पूरी दुनिया असांजे हिन में आहे, पर जेका किताबनि में लज़त आहे, जेको किताबनि पढ़ण में मज़ो ईंदो आहे, उहो मोबाइलनि में न आहे, उहो उन दुनिया में न आहे। त जॾहिं असां किताबनि जी दुनिया में अचूं था त असांखे ॿी दुनिया सभु विसरी थी वञे। अच्छा सभु अच्छा जेके तव्हां सां मतिलबु के ॻाल्हियूं कंदा आहिनि, किताब तव्हां सां जेको सम्झ तव्हां किताब पढ़ो था त किताब तव्हां सां ॻाल्हाइनि था, तव्हां कॾहिं किताबनि सां ॻाल्हायो? तन्हाई जा दोस्त ईअं खणी चइजे। हा बिल्कुलु ईअं आहिनि, छो जो कॾहिं कॾहिं मूंखे ईअं फील थींदो आहे मूंखे कुझु नथो अचे, मां मतिलबु थोरी उदास आहियां त बुक्स पढ़ी वठां, शेख अयाज़ जो बुक्स पढ़ी वरितो या कंहिंजी पोइट्री जो बुक पढ़ी वरितो या को मतिलबु इनकलाबी किताब पढ़ी वरितो, त उन्हनि सां साईं जीएम सैयद जो बुक पढ़ी वरितो, त उन सां इलाही मोटिवेशन मिले थी। बिल्कुलु ईअं थो लॻे थो रस्तो ॾेखारनि पिया तव्हांखे, सिधी राह ॾसीनि पिया। बिल्कुलु। अच्छा तव्हां ॿुधायो असांखे, असांजे व्यूअर्स खे हाणे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधायो? खालसा अब्दुल करीम पली जा बोल आहिनि। बिस्मिल्लाह। दर्दन दिल आज़ारी वो साए, दर्दन दिल आज़ारी वो साए, दर्दन दिल आज़ारी वो साए, कर का मोटण वारी वो साईं, कर का मोटण वारी वो साईं, दर्दन दिल आज़ारी वो साईं, दर्दन दिल आज़ारी वो साईं। आहे उधारो बेह सजोई, तोरी नाए करीम जो कोई, आहे उधारो बेह सजोई, तोरी नाए करीम जो कोई, केरे दे दिल दारी वो साईं, केरे दे दिल दारी वो साईं, दर्दन दिल आज़ारी वो साईं, कर का मोटण वारी वो साईं, कर का मोटण वारी वो साईं, दर्दन दिल आज़ारी वो साईं। खूबसूरत जावेद, तमामु खूबसूरत। अच्छा जावेद, ही जेको तव्हां काफ़ी ॻाई उस्ताद सलीम जी, सिंगर सलीम जी, सिंगार अली सलीम इनखे ॻायो। उन खां अलावा तव्हां कंहिंजी मतिलबु गीत कंहिंजा कलाम ॻाईंदा आहियो? जॾहिं मौक़ो मिलंदो आहे कंहिं इवेंट्स में किथे? सिंगार अली सलीम आहे, उस्ताद शफ़ी फ़कीर आहे, रजब फ़कीर जा बि ॻाईंदा आहियूं, ऐं रफ़ीक फ़कीर आहे, ऐं मुंहिंजो भाउ अयूब सागर आहे उनजा। सही। ऐं ॿियो सिंध में काफ़ी फ़नकार आहिनि, मंदूर सखीरानी आहे,
ऐं वरी थोरो शमन अली मेरा अच्छा जावेद मेन फोकस जेको तव्हांजो कलामनि जे हवाले सां आहे जीअं असां ॿुधूं पिया हींअर ॾिसूं पिया वधीक जेके तव्हांखे पसंदीदा कलाम जेके तव्हां हींअर गुनगुनाया आहिनि उहे सैड कलाम आहिनि इन्ही का वजह बसि इहो छो त अॼुकल्ह जेकी नई जनरेशन असांजी आहे मैशअप वग़ैरह ॿुधणु पसंदि कंदी आहे मैशअप ॻाईंदा आहिनि असांजे जेके नौजवान फनकार आहिनि सही तव्हां कॾहिं मैशअप ॻायो आहे हमेशह कोन ॻायो मैशअप न ॻायो आहे सही पंहिंजे हिसाब सां अदब सां रिलेटेड अदब जेके सां रिलेटेड सही हर कंहिंजा पंहिंजा फॉलोअर हूंदा आहिनि बिल्कुलु सही त असांखे उहे ॿुधंदा आहिनि हुननि खे वरी हुननि जी सही सबा तव्हां मूंखे ॿुधायो त पाकिस्तान जे अंदरि काफ़ी सारा शहर आहिनि किथे किथे तव्हां घुमिया आहियो या पाकिस्तान खां ॿाहिरि विया आहियो मां पाकिस्तान खां ॿाहिरि वञण वारी आहियां वई न आहियां बाक़ी पाकिस्तान जा तक़रीबन शहर घुमी चुके केॾा था वञो आहियां असांखे भले सरप्राइज़ थी वियो हिकिड़ो इहो किक बॉक्सिंग में मां इंटरनेशनल सिलेक्ट बि थी वई आहियां टूर्नामेंट में सही उहो अज़रबैजान कंट्री में थींदो अच्छा जनवरी में ऐं उन खां अलावा पाकिस्तान जा काफ़ी सारा शहर घुमिया आहिनि स्पोर्ट्स जे करे जॾहिं यूनिवर्सिटी लाइफ में आयसि त मुंहिंजो हर महीने को न को मैच हूंदो ई हूंदो मतलब कमिंग सून जेको आहे तव्हां आज़रबाईजान वेंदा जी बिल्कुलु इंशाल्लाह त लाहौर पेशावर सियालकोट मतिलबु तक़रीबन सभु शहर घुमी चुका आहियूं अच्छा जी जी पाकिस्तान घुमियो आहे बाक़ी ग्रुप में केतिरा मेंबर हूंदा हुआ जेके तव्हां वेंदा हुआ इहो डिपेंड कंदो आहे टीम ते तव्हांजी कहिड़ी गेम आहे उन हिसाब सां हुनजी टीम हूंदी आहे मतिलबु 12 ॼणा आहियूं त फुटबॉल आहे त 16 वेंदा क्रिकेट आहे त 12 ॼणा वेंदा पोइ हुन में असांजी कोच मैनेजर वग़ैरह थी विया तक़रीबन गॾाए अच्छा छॾंदी सभु अगरि ॻाल्हि कजे तव्हां जेको हुते गेम्स खेॾो था हुते ड्रेस जी कहिड़ी ड्रेस हूंदी आहे तव्हांजी हा बिल्कुलु ड्रेस जी असांजी प्रॉपर किट हूंदी आहे जीअं स्पोर्ट्स वारनि जी हूंदी आहे अपर ट्राउज़र टी शर्ट वग़ैरह उन खां पोइ असांजी जेके मतिलबु गार्ड्स वग़ैरह अगरि फाइटिंग जा हूंदा आहिनि त गार्ड्स वग़ैरह बि हूंदा आहिनि चेस्ट गार्ड हूंदा आहिनि हेड गार्ड हूंदो आहे फेस गार्ड हूंदो आहे ग्लव्स हूंदा आहिनि तव्हांजा त पूरो फाइटिंग जे दौरान कहिड़ो धकु लॻो आहे जंहिंजे करे कुझु ॾींहं तव्हां बेड रेस्ट थी विया हुजो हा धकु लॻो आहे लेकिन बेड रेस्ट न आहियां थी मतिलबु ईअं हल्को सो पेर में लॻी वियो 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी सेट अच्छा हा इहो आहे कॾहिं को सभु ईअं मतिलबु अहिड़ी फीलिंग्स कॾहिं थी हुजे तव्हां मतिलबु कंहिं राउंड में आहियो कॉम्पिटिशन हले थो पियो साम्हूं वारो जेको आयो आहे तव्हां सां मतिलबु जेकी वेड़ करणु जेको बॉक्सिंग करणु कॾहिं तव्हांजे दिलि में टेंशन आई हुजे त न यार इन सां कीअं थींदो इहो मां नथी करे सघां जॾहिं मुंहिंजो फर्स्ट टाइम जंग में थियो हुयो मैच त तॾहिं मुंहिंजी बिल्कुलु बि मां प्रैक्टिस बि कोन कई हुई फर्स्ट टाइम मूंखे फाइट करणी हुई त मुंहिंजे लाइ उहा सभु नई शइ हुई ऐं जेका मुंहिंजे अगेंस्ट में प्लेयर हुई उहा 4 इयर्स जी बॉक्सर हुई ऐं हज़ारा जी छोकिरी हुई हज़ारा वारा फाइटिंग में हूअं ई माहिर आहिनि त हू चवनि पिया की हीअ छोकिरी 4 सालनि जी बॉक्सर आहे तूं हिन सां छा करे सघंदे त मूंखे हुन में मुंहिंजी सेकेंड आई हुई सिल्वर मेडलिस्ट आई हुयमि अच्छा सभु ये प्रोग्राम जे थ्रू अगरि पंहिंजे ॾिसंदड़ छोकिरियुनि खे को मैसेज ॾियणु चाहियो स्पोर्ट जे दौरान त कहिड़ो मैसेज तव्हां ॾींदो असांजे व्यूअर्स खे थोरो ॾियो जी बिल्कुलु स्पोर्ट्स जे हवाले सां मां इहो ई ॾींदसि त स्पोर्ट्स तव्हां लाइ बहितरीनु शइ आहे ऐं उन खां अलावा बहितरीनु इन सेंस में की उहो तव्हांखे हिकिड़ी विजन थी ॾिए हिकिड़ो मोटिव थो ॾिए त तव्हां डाइवर्ट नथा थियो पंहिंजे रूट तां तव्हांखे कैरियर में बि स्पोर्ट्स हेल्प कंदो आहे उन खां अलावा अॼुकल्ह जीअं सोसाइटी में छोकिरियूं जेके आहिनि घणियूं ॿिनि शयुनि में इन्वॉल्व थी वेंदियूं आहिनि मोबाइल में मिसयूज़ में अची वेंदियूं आहिनि त स्पोर्ट्स हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हू तव्हांखे मतिलबु हिकिड़ो सिधो रस्तो ॾेखारे छॾींदियूं आहिनि हू तव्हांखे मतिलबु तव्हांखे करिणो हूंदो आहे की बसि मां आहियां मूंखे कैरियर ठाहिणो आहे मूंखे पंहिंजी पढ़ाई करणी आहे मूंखे नालो रोशन करिणो आहे पंहिंजे सूबे जो पंहिंजे मुल्क जो त तव्हां सभिनि खे इहो ई मैसेज आहे त स्पोर्ट्स खे पंहिंजी लाइफ जो पार्ट ठाहियो ऐं स्पोर्ट्स तव्हांखे पूरी दुनिया जे पार्ट ठाहींदो अच्छा जावेद फ़कीर साहब तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम ॾियणु चाहियो जेके असांजी नई जनरेशन राग जे हवाले सां सिखणु चाहे थी तव्हां इहो उन्हनि खे इहो मैसेज ॾियो त सिखणु केतिरो ज़रूरी आहे बसि इहा ई आहे त सिखो ऐं उन में तव्हां पंहिंजे हिकिड़ो इहो सवाल में सवाल अची वियो त मां हिकिड़ो गुमनाम से बदनामी अच्छा हिकिड़ो शाइर बि शेर बि आहे त उन में हिकिड़ी इज़त वधंदी आहे हिकिड़ो ऐं सुठी शाइरी सिलेक्ट कयो ऐं मां इहो फनकारनि जे लाइ इहो हिकिड़ो माना स्पेशली चवां थो त उहे शाइरी जेका ॻाइनि त इख़लाक़ ऐं अदब वारी अदब सां जेके रिलेटेड वारी आहे उहे ॻाइनि अच्छा जावेद तव्हां असांजे प्रोग्राम में तमामु घणी ख़ुशी थी तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन असांजो ही प्रोग्राम पेश थींदो आहे जीअं तव्हां ॻारे कारबा सुभाणे असांजो प्रोग्राम सेम चैनल सेम टाइम ते पेश थींदो हाणे हिन वक़्तु असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान